नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में 15 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में आलमी हवाई रूट जे क़याम काज़किस्तान जे स्केट एयरलाइन जे मंज़ूरी ॾिनी वेंदी। काबीना अफ़गान शहरियुनि खे ॿियनि मुल्कनि ॾांहुं वञण लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमालु करण जी इजाज़त जे मामले ते गौर कंदी। शुगर इंडस्ट्री रिफॉर्म कमेटी जी रिपोर्ट इजलास में पेश कई वेंदी। अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी वीज़ा पॉलिसी वारो मामिलो बि गौर हेठां थो पियो वञे। बलोचिस्तान में पाक ईरान सरहद वटि अब्दोई सेक्टर ते फायरिंग। दहशतगर्दनि जी फायरिंग में लासनाइक ज़हीर अहमद शहीद थी वियो। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस जी फायरिंग में दहशतगर्दनि खे बि नुक़सानु थियो आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे 3 मरीज़ फौतुनि जो अंग वधी 28,839 थी वियो। 24 कलाकनि दौरान 295 केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 0.67% रही। लाड़काने में ॾुहारियुनि जे इतलाह ते पुलिस जी ॻोठ वॾामर में कार्रवाई। ॾुहारियुनि जो पुलिस ते हमिलो। ASI समेत 2 एहलकार शहीद। पुलिस सां मुक़ाबले में हिकु ॾुहारी मारिजी वियो। SSP लाड़काणो इमरान कुरैशी चयो आहे त मारिजी वियल ॾुहारी राजा महर जो ॾुहारी रिकॉर्ड हथ कयो पियो वञे। वाक़िए बाबति IG सिंध DIG लाड़काणो मज़हर नवाज़ खां रिपोर्ट तलब करे वरिती। सखर में झांगरो थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप रमज़ान उर्फ़ रमज़ू भयो तौर थी। SSP चवे थो जवाबदार अगवा ऐं फर समेत ॿियनि ॾोहनि में मुलवस हो। ऐं गडाब में पोडकास्ट में पुल वेझो ट्रालर जो टक लॻण सबबि पोरियत थी वियो।